जॾहिं होॾे वञो न लॻाऊं न खूह न त लेडीज़ खे पाणी भरण वञे खूह में वञे त शायदि मास्टर चंद्र छा चयो आहे उहो नज़ारो बाबाड़े घड़ा वज वजड़े घड़ा वजड़े घड़ा वज वजड़े घड़ा घड़ा उठाया लड़की जचाया सुरत बजने तो सारा तो के बजाए न प्यार सगाए आशिक मोए पियारा साड़े करे यकतारा साड़े करे यकतारा बाड़े घड़ा जा बागा मनारा बाड़े घड़ा जा बागा मनारा बाड़े घड़ा बज बजड़े घड़ा क्या अच्छा हुआ क्या भी मना सुन पंजे अखिन के छल को सुन पंजे अखिन के छल को ये तीर नाड़ पल पल 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 को सुन पंजे अखिन के छल को आखिर में मां यानी जमाना जिंदा जो मास्टर चिंता चाहिए नगरी 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 आया नगरी 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 आया अजान एकदम नगरी आया वडी लेट माती नस वडी छले माती नस माट मुझो मगड़ो गलाएगा नगरी 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 आया नगरी 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 आया आजा तब एकदम नगरी आया ॾाढो बढ़िया मैशअप असां अॼु मास्टर चंद्र जो ॿुधो ऐं इहे तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि मास्टर चंद्र जी गायकी उन्हनि जी रचनाऊं तव्हांजे दिलि जे क़रीब आहिनि ऐं तव्हां हर स्टेज परफॉर्मेंस में इन्हनि खे ज़रूरु ॻाइणु पसंदि कंदा आहियो ऐं मां इहो बि पुछणु चाहींदसि कि जीअं तव्हां स्टेज परफॉर्मेंस कंदा आहियो त ऑडियंस जी बि घणेई फरमाइशूं हूंदियूं आहिनि त उन्हनि में ऑडियंस जूं कहिड़ी कहिड़ी गायकनि जूं फरमाइशूं खणी ईंदियूं जीअं कुझु शाह सचिन जा बि थींदा ॿियो कॾहिं मां सिंधी प्रोग्राम करणु वेंदो आहियां त सभिनि नालो ॿुधो आहे भगत संत साईं कंवरराम सां असांजा संत ॿियो घणे मुंहिंजी गायकियूं उन्हनि जा कला उन्हनि जा गीत असां ॻाईंदा आहियूं त अगरि तव्हां यादि कयो त मां ॿ लाइयूं सुठी ॻाल्हि आहे कि गीत संगीत जो प्रोग्राम हुजे ऐं असां पंहिंजे संत भगत कंवरराम खे यादि न कयूं इहो थी न सघंदो त बिल्कुलु तव्हां भगत कंवरराम जिन जो बि कहिड़ो बि रचना असांखे मां ॿ लाइयूं ॿुधाइणु चाहींदुसि बिना म्यूज़िक कीअं रिझाया तोखे कीअं परछाया कीअं रिझाया तोखे कीअं परछाया कीअं रिझाया ओ कीअं परछाया मां कीअं रिझाया तोखे कीअं परछाया कीअं रिझाया दस गोॾा कीअं रिझाया तोखे कीअं परछाया कीअं रिझाया तोखे कीअं परछाया कीअं रिझाया मां कीअं परछाया तोखे कीअं रिझाया दस गोॾा सुठो ॾाढो सुठो लॻो ऐं एॾो सुठो हुई तव्हांजी गायकी आहे भगत कंवरराम जिन खे तव्हां इहो भॼन तव्हां ॻायो ॾाढो सुठो लॻो हाणे मूंखे तव्हां इहो बि ॿुधायो कि जीअं तव्हां पाण सां गॾु ॿिया बि घणेई पंहिंजा साथी खणी हलंदा हूंदा त अॼु जेको गीत संगीत में रोज़गार जा जेके वजह आहिनि असांजी उभरंदड़ कलाकारनि लाइ छा वजह आहिनि गीत संगीत में उहे पंहिंजो कैरियर कीअं ठाहे था सघनि उहो असांखे बिल्कुलु अवसर आहे रोज़गार अॼु मां मूंखे तव्हां वठी रुगो मां इहो चईंदुसि कि सची ईमानदारी सां पोइ रियाज़ करण तो मां जेके बि गीत संगीत सिखनि था ॿार अॼुकल्ह मां उन्हनि खे इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि कि जेसि ताईं तव्हां बेस न सिखंदो बेस जो मुंहिंजो मतिलबु आहे क्लासिकल छोकी
अगरि असांखे लंबी रेस जो घोड़ो ठहिणो आहे, असांखे अॻियां ताईं वधिणो आहे, त असांखे उहो बेस रखणो पए, थोरो पेशेंस रखणो पए। छोकी मां हिन वक़्तु ॾिसां पियो कि अॼुकल्ह जी नई जनरेशन जो पेशेंस जी ॾाढी कमी आहे, त मां उहो चाहींदुसि कि उहो पेशेंस रखनि, मंज़िल पंहिंजे अॻियां अॻियां वधे। ॿियो रियाज़ कनि। ॿियो सिंधियुनि लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि मां चवणु चाहींदुसि कि जेतिरो थी सघे असीं सभु पूरो समाज मिली करे हिन सिंधी अॻियां वधारे लाइ असां गीत संगीत ते असां ध्यानु ॾियूं, असां पूरो समाज खे। सही ॻाल्हि आहे। असांजी गीत संगीत खे असां पंहिंजी संस्कृति जो हिकु ज़रियो सम्झी सघूं था अॻिते वधाइण लाइ। ऐं जेके अॼु घरनि में सिंधी नथी ॻाल्हाइजे, त सिंधी जॾहिं शादियूं पार्टियूं बि थियनि थियूं त घणो करे असां डीजे खे वधीक था फॉलो कयूं। त मां इहो बि पुछणु चाहींदसि कि अॼु जेको माहौल आहे, छा उहो वरी असांजी सिंधी गीत संगीत सिंधी लाॾनि जी तरफ़ रुझान वधियो आहे माण्हुनि जो? बिल्कुलु वधियो आहे, घणो वधियो आहे, पर इहा असांजी बि ज़िमेदारी आहे, असां घर वारनि जी। ख़ासि करे मां जेके माउ पीउ आहिनि, मां इहो चाहींदुसि कि पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोली सेखारे, सिंधियुनि में ॻाल्हाए। छोकी मां घणनि जॻह ते वञा पियो, ॿियो मूंखे ॾाढो दुख बि थींदो आहे हिन ॻाल्हि जो। ॿियो मां जिते बि मां वेंदो आहियां, चाहे देश विदेश जिते प्रोग्राम कयां, सिंधी प्रोग्राम, त मां मैसेज ज़रूरु ॾींदो आहियां कि पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोली सेखारियो, सिंधी में ॻाल्हाए। इहो असांजे लाइ ॾाढो ज़रूरी आहे, असांजे समाज लाइ, असांजे परिवार लाइ, हुन माउ पीउ लाइ जेके पंहिंजे ॿारनि सां सिंधी नथा ॻाल्हाइनि। सिंधी त असांखे ज़रूरु ॻाल्हाइणी खपे। ऐं असांखे जीअं पंहिंजे कार्यक्रम जी शुरूआति में बि असां गीत ॻायोसीं कि हा मां सिंधी आहियां, फ़ख़ुरु थियणु खपे, नाज़ थियणु खपे असांखे पंहिंजे सिंधी हुअण ते। ऐं असांजे जेके बि तव्हां समाज सां बि जेका गुज़ारिश कई उहा बि पूरी थियणु खपे। ऐं सभिनी खां पहिरियों त असांजो माइटनि जो ई फ़र्ज़ु आहे कि पंहिंजे घर में ॿारनि खे खाधा पीता हुजनि, वेशभूषा हुजे, ॿोली हुजे, सभु सिंधी सेखारनि। ॿियो सभु त असां अॻिते हली पंहिंजी लाइफ में ज़रूरु सिखंदासीं। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि मां ॿी चवणु चाहींदुसि प्रिया जी, कि जीअं तव्हां संस्कृति जी ॻाल्हि वठीसीं, कुझु सिंधी जेके असां पहिरीं नंढा हूंदा हुआसीं, अॼु सिंधी जीअं भाॼियूं थींदियूं आहिनि, मां हुन मुद्दे ते बि अचणु चाहींदुसि। छो कि अॼुकल्ह जा ॿार जेके आहे न जनरेशन, अॼु हुन सिंधी भाॼियुनि खे सेल भाॼी थी, स्वांजड़ो थियो, बिहनि जी भाॼी, त इहे यादूं ईंदियूं आहिनि। मां त अॼु बि शयुनि खे खाईंदो आहियां, बिल्कुलु मौज वठंदो आहियां, पर ॿारनि खे जेसिताईं इहो असांखे न ख़बर पवंदी कि सिंधी व्यंजन छा, त इहो बि मां चाहींदुसि हुन ते ध्यानु ॾियो। सही ॻाल्हि आहे। असांजे हिन प्रोग्राम जी मार्फत ऐं जॾहिं असांजा गायक इहो चवनि था कि मां उन्हनि भाॼियुनि खे मिस कंदो आहियां, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे कि मां उहे बि खां, त ज़रूरु असां त पंहिंजे घरनि में ठाहींदा आहियूं, पर सभिनी खे इहे सभु सिंधी व्यंजन असांखे घरनि में ठाहे करे ज़रूरु खाइणु खपनि। हाणे मनोज जी, असां ॾाढा सारा तव्हांखां इहे कलाम ॿुधासीं। मां चाहींदसि कि असांजे कार्यक्रम जो समापन जो वक़्तु अची वियो आहे, त असांजे कार्यक्रम जे समापन में बि तव्हां असांखे कहिड़ी मौज माणाए रहिया आहियो? वेंदे वेंदे मां हिकु छेॼ हणंदुसि। हुन छेॼनि में जीअं शादी थींदियूं आहिनि त असां माता जा ओरड़ा बि ॻाईंदा आहियूं, झूलण जा भॼन बि ॻाईंदा आहियूं। ॿियो शादियुनि जे जीअं असांजो लोकगीत थींदो आहे लाॾा सुहिणा, त मां चाहींदुसि उहे तव्हांजे साम्हूं वेंदे वेंदे मां तव्हां बि मुंहिंजो साथ ॾींदा। बिल्कुलु बिल्कुलु थी वञे इहा छेॼ। बिल्कुलु। अपने वतन का सिंध के चमन था, अपने वतन का सिंध के चमन
खानाई पिया बाबा चूया खानाई पिया बाबा दादा ते नाचना ओ जिनको खट्टी आयो कैसा ओ जमालो ओ जिनको खट्टी आयो कैसा ओ जमालो जिनको लड़ी आयो कैसा ओ जमालो जेके सोने बड़ी चीज है ओ जमालो जेके साव लपो खट्टे ओ जमालो जानी जमालो ओ जमालो जानी जमालो 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 जतन ओ जमालो 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 जतन ओ जमालो ओ मुझी बेड़ी अथई विच सीरते मुझी बेड़ी अथई विच सीरते मलो पाया की मां तफीर दे ओ संभास्या की मां तफीर दे हमारा कुछ ओए सोना चोर पयो अल्लाह रे अल्लाह इतने जाते चोर पयो अल्लाह रे अल्लाह अल्लाह रे भला अल्लाह रे भला अल्लाह रे भला अल्लाह रे भला दिया कोटा मां अल्लाह रे अल्लाह दिया कोटा मां अल्लाह रे अल्लाह दिया कोरे दिखाया अल्लाह रे अल्लाह आजा आजा कोटुरे की राजा दिया राजा चिचोरे गई अल्लाह रे अल्लाह दिया राजा चिचोरे गई अल्लाह रे अल्लाह आके मानो संदेश और समझे और लोगों ओ सिंधी अपानी बोली मिठड़ी असाज बोली सिंधी अपानी बोली मिठड़ी असाज बोली कहेंगे माटिया विसारिया दिन जान देता मारिया दुनिया हो के पीके में मांगोरी सिंधी अपानी बोली मिठड़ी असाज बोली सिंधी अपानी बोली ओ सिंधी अपानी बोली लास्ट में असांजो ईष्ट देवता हिकिड़ो झूलेलाल साईं बोला झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 मुंहिंजो पल्ले वारो आयो ना सत्तर वारो आयो ना कोई वारो आयो ना घोड़े वारो आयो ना लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल आयो ना सभई चओ झूलेलाल ॾाढो सुठो मनोजी ॾाढी मौज अची वई ऐं कार्यक्रम जो समापन ॾाढो सुठे तरीक़े सां थी वियो ऐं अॼु असां सां गॾु दूरदर्शन स्टूडियो में तव्हां असांजी संस्कृति ऐं गीत संगीत जे प्रोग्राम में शामिलु थिया तव्हां हिकु आया ऐं तमामु सुठा सुठा गीत कलाम असांखे ॻाए चयव ऐं प्रेरणा बि असांजे ज़रूरु उभरंदड़ कलाकारनि खे बि मिलंदी तव्हां हिकु आया तव्हांजो घणो घणो धन्यवाद तव्हांजी घणी घणी महिरबानी जो मूंखे अहिड़ो सुहिणो मौक़ो मिलियो जो इहे यादूं मां खणी वेंदुसि महिरबानी